तव्हां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रहे हैं। वज़ीर आज़म जी सदारत हेठि सी पैक ऐं ॿियनि चीनी मंसूबनि बाबति इजलास थियो आहे। वज़ीर आज़म पारां दरामद जो घणो भाङे हिसो गवादर बंदरगाह वटां दरामद करण जी हिदायत कई वई आहे। सी पैक 2 ते कंहिं बि क़िस्म जी देरि क़बूल न कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे चीनी शहरनि जे फुल प्रूफ सिक्योरिटी यकीनी बणाई वञे। चीन सां वापारी लाॻापा वधणु सुठो सवणु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि सी पैक ऐं ॿियनि चीनी मंसूबनि बाबति इजलास। वज़ीर आज़म पारां दरामद जो घणो भाङे हिसो गवादर बंदरगाह वटां दरामद करण जी हिदायत कई वई आहे। सी पैक 2 ते कंहिं बि क़िस्म जी देरि क़बूल न कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो अहिड़ो चवणु आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद है। जी कुर्बान बलोच, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी वज़ीर शहबाज शरीफ़ के सदारत में चीन सां गॾियल मनसूबनि उन जे हवाले सां आला सतही इजलास थियो आहे। उनमें जेको गवादर बंदरगाह आहे उनखे बहाल करण जो क़दम शामिल आहे ऐं उन सां गॾोगॾु जेके दरामद जूं शयूं आहिनि उनजी गवादर बंदरगाह ज़रिए एक्सपोर्ट ऐं ॿियनि मामलनि ते पिणु गौर कयो वियो। वज़ीर में सी पैक ज़रिए जेके मनसूबा आहिनि उन ते अमल दरामद तेज़ करण जी हिदायत ॾिनी आहे ऐं उन जो चवणु आहे त जेके सी पैक ते जेके बि राब्ता आहिनि उनखे वधीक मज़बूत कयो वञे ऐं उन सां गॾोगॾु वज़ारतुनि ऐं सरकारी इदारनि खे चयो आहे त सी पैक जे मनसूबनि में का बि रुकावट बर्दाश्त न कई वेंदी ऐं उन सां गॾोगॾु चीनी शहरनि जे पाकिस्तान अंदरि सिक्योरिटी जे हवाले सां बि फुल प्रूफ जेके बंदोबस्त करण जूं हिदायतूं वज़ीर आज़म ने जारी कयूं आहिनि। जी ठीकु आहे कुर्बान, तव्हांजी महिरबानी अपडेट करण लाइ।